कंहिं दौर जो को वॾो बादशाह हुयो। बादशाह जो न को पुट न ई का न्याणी हुई। हेॾी वॾी सल्तनत जे बादशाह पंहिंजे दरबार जे काज़िन खे घुराए इहा वसियत लिखाई त जेको शख़्स मूंसां गॾु हिकु राति मुंहिंजे क़बर में गुज़ारींदो, आउं पंहिंजी समूरी सल्तनत उन शख़्स जे नाले करण जो ऐलान कंदुमि। बादशाह जी अहिड़ी क़िस्म जी वसियत जो ऐलान वज़ीरनि पारां समूरी सल्तनत में करायो वियो। पूरी सल्तनत में को बि अहिड़ो शख़्स मौजूदु न हुयो जेको बादशाह जी अहिड़ी शर्त मञण लाइ तयारु हुजे। घणी जाखोड़ खां पोइ हिकु शख़्स जंहिंखे हिकु गॾ खां सवाइ कुझु बि न हुयो, उहो बादशाह जी इन शर्त लाइ राज़ी थी वियो। ग़रीब शख़्स इहो सोचियो त सॼी ज़िंदगी ॾुखनि ऐं सूरनि में गुज़ारी आहे। संदसि ज़िंदगीअ में गॾ खां सवाइ कुझु बि हासिलु करे न सघियो आहे। अगरि हिकु राति ॾुखी सुखी बादशाह जे क़बर में गुज़ारे वञे थो त बाक़ी ज़िंदगी ऐशो आराम सां बादशाह बणिजी गुज़ारींदो। बादशाह जो जॾहिं आख़िरी वक़्तु आयो त शर्त मूजिबि बादशाह जे वज़ीरनि खेसि ॻोल्हे हथु कयो ऐं हिकु राति लाइ बादशाह जी क़बर में दफ़न कयो वियो। बादशाह जा वज़ीर ऐं कांधी जॾहिं दफ़न करे खेसि वापसि रवाना थिया त मौत जा फ़रिश्ता आया ऐं पुछा ॻछा करणु लॻा। फ़रिश्तनि पारां कयल सवाल ते जवाबु ॾींदे चयाईं त मूं वटि त कुझु बि न आहे। मूंखां छाजो हिसाबु वठणु आया आहियो? मूं वटि सवाइ गॾ जे का बि मिल्कियत न आहे। इहो ॿुधी मौत जा फ़रिश्ता वापसि रवाना थी विया। कुझु देरि बाद ॿिया फ़रिश्ता आया ऐं पुछा करणु लॻा त हीउ गॾु तुंहिंजो आहे? उन ते उन शख़्स वराणियो त जी, हीउ गॾु मुंहिंजो आहे। फ़रिश्ता चवणु लॻा, फलाणे ॾींहं ते, फलाणे टाइम ते, फलाणी तारीख़ ते हीउ गॾु उस ते ॿधलु हुयो। अगरि तूं हिन जो वाली ऐं वारिस हुएं त तो पारां हिन जी का सार छो न लधी वई? फ़रिश्तनि जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधी उन शख़्स इन ॻाल्हि खे तस्लीम कयो ऐं माज़रत कंदो रहियो, पर फ़रिश्तनि पारां कंहिं बि क़िस्म जी का बि माफ़ी न ॾिनी वई ऐं बेज़बान जानवर खे लावारसी हालत में उस ते ॿधण जी सज़ा ॾिनी वई। कुझु देरि बाद ॿिया फ़रिश्ता आया ऐं पुछणु लॻा, छा हीउ गॾु तुंहिंजो आहे? उन ते उन शख़्स वराणियो, जी हा, हीउ गॾु मुंहिंजो आहे। फ़रिश्ता चवणु लॻा, फलाणे ॾींहं ते, फलाणी तारीख़ ते, फलाणे पहर में हिन गॾ खे तो बुख ते ॿधी छॾियो हो। छा तूं हिन जो वाली वारिस न हुएं? फ़रिश्तनि जे अहिड़े कयल सवाल ते शख़्स मायूस थी माज़रत बि कंदो रहियो। हिन गॾ जो वाली वारिस हुयुसि, बहरहाल आउं हिन जो ख़्यालु रखी न सघियुसि। फ़रिश्ता ॿीहर खे सज़ा ॾींदा रहिया। कुझु देरि बाद ॿिया फ़रिश्ता आया ऐं खेसि पुछणु लॻा त छा हीउ गॾु तुंहिंजो आहे? उन ते उन शख़्स वराणियो त जी हा, बिल्कुलु, हीउ गॾु मुंहिंजो आहे। फ़रिश्ता चवणु लॻा, फलाणे ॾींहं ते, फलाणे टाइम ते, फलाणे वक़्तु अव्हां हिन बेज़ुबान जानवर ते जे सप खां वधीक वज़न लोड कयो हुयो। छा अव्हां हिन जा वाली वारिस न हुया? शख़्स वराणियो, जी बिल्कुलु, आउं वाली वारिस हुयुसि ऐं अहिड़े अमल जी माज़रत बि कंदो रहियो। लेकिन फ़रिश्तनि पारां कंहिं बि क़िस्म जी का बि माफ़ी न ॾिनी वई ऐं खेसि सज़ा ॾिनी वई। फ़रिश्ता ईंदा रहिया, सुवाल पुछंदा रहिया, सज़ा ॾींदा रहिया ऐं वरी वापसि वेंदा रहिया। राति बि गुज़रंदी वई। आख़िर सुबुह जो जॾहिं शख़्स खे क़बर मां ॿाहिरि कढियो वियो त उहो शख़्स क़बर मां निकिरी भॼणु लॻो। सल्तनत जा माण्हू जेके पंहिंजे नए बादशाह खे ॾिसण लाइ बेताब हुया, उहे बि खेसि पुठियां भॼणु लॻा ऐं सॾु करणु लॻा त जापना केॾांहुं वञी रहिया आहियो? अव्हां असांजी सल्तनत जा नवां बादशाह आहियो। रियासत जे माण्हुनि खेसि पकिड़े सोॻो कयो ऐं बादशाह वारे तख़्त ते आंदो वियो। वज़ीरनि खां इस भॼण जो सबबु पुछा कयो, जंहिं ते उन शख़्स इहो वराणियो त आउं सॼी राति में सिर्फ़ु हिकु गॾ जो हिसाबु ॾेई न सघियो आहियां, पोइ हिन हेॾी सारी सल्तनत जो हिसाबु केॾांहुं ॾेई सघंदुमि? हीअ कहाणी उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके ग़रीबनि, यतीमनि, बेसहारनि जा हक़ खाईंदा आहिनि। खेनि इहा ख़बर नाहे त जंहिं क़बर में लाहियो वेंदो सा उन्हनि जी पंहिंजी क़बर आहे, जितां ॿीहर सबक़ु हासिलु करण लाइ वापसी खेनि नामुमकिन आहे।
वीडियो पसंद अचे तो लाइक ऐं शेयर ज़रूर कंदा। असांजी हौसला अफ़ज़ाईअ लाइ मथीं ॾिनल लिंक ते असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट कंदा ऐं सब्सक्राइब ज़रूर कंदा।